हिकिड़ो ग़रीब हारी हो। उन वीचारे वटि 2-3 एकड़ बनी हुई ऐं उन वटि हिकिड़ो गधा हो, हिकिड़ी बकरी हुई। बकरी मञा खीर पींदो हो, गधा पंहिंजे कम में आणींदो हो बनी ॿारे जे हिसाब सां। ऐं उन हारी जी सिर्फ़ु हिकिड़ी ज़ाल हुई, ॿार बचो कुझु बि न हो। पंहिंजो पेट गुज़र इन बनी मञा ई कंदो हो, पर हो सफ़ा अबोझ। जेको बि कुझु चवंदो हो त उन जे चवण ते लॻियो वेंदो हो। त हिकु ॾींहुं आबादी पोखी त हिन वीचारे जी आबादी कणिक कुझु घटि थी। हर साल ते जाम थिए थी त हिन साल तमामु घटि थी। पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे, सस्ताई जो दौरु तमामु जाम हो। उहो हारी ज़ाल खे चवणु लॻो त हेल साल पंहिंजी आबादी तमामु घटि थी आहे, कणिक एतिरी थी कोन्हे, पाण साल जो गुज़ारो नथा करे सघूं। ऐं ज़ाल खे चवणु लॻो त पंहिंजी जेका बकरी आहे, इन बकरी खे आउं वञा थो विकिणी अचां थो, इन खे खपाए अचां थो त हिन मञा कुझु जेके पैसा मिलंदा उन मां पाण कणिक ऐं कुझु सामान वठंदासीं जेको पंहिंजे साल जो गुज़र थी वेंदो। त हिते माई चवणु लॻी त भले ठीकु आहे, जेका तुंहिंजी सलाह हिन बकरी खे खपाए आहे, ऐं पोइ पाण कणिक ऐं कुझु सामान वग़ैरह वठंदासीं, पंहिंजो साल निकिरी वेंदो। हाणे पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे, तॾहिं गाॾियूं वग़ैरह एतिरियूं हूंदियूं कोन हुयूं, चोरनि जो डपु वग़ैरह बि जाम हूंदो हो। त उन हारी छा कयो, सुबुह थियो निकिरी पियो पीड़ी जे लाइ। पीड़ी बि तमामु जाम परे हुजे ऐं झंग ऐं ॿेला तमामु जाम हूंदा हुआ, सुनसान लॻो पियो हूंदो रस्ता रोड। त माई हिन खे मानी ॿधी ॾिनी ऐं हिन गधा बि गॾु कायो ऐं बकरी बि काई। बकरी खे छा कई, गधा जे पोयां ॿधी छॾी ऐं गधा जी लगाम मां पाण झले आयो ऐं बकरी जे कंध में हिकिड़ी घंटी ॿधी छॾी त हिन जो आवाज़ थिए मतां वाट ते के चोर ॿोर हुजनि त ख़बर त मूंखे पवे। बकरी जो आवाज़ थींदो ईंदो पियो घंटी जो त मूंखे ख़बर हूंदी त बकरी पोयां अचे पई। त हिन गधा जे पोयां बकरी ॿधी, उन बकरी में घंटी ॿधी ऐं बकरी ऐं गधा खे काए ऐं निकितो। सुबुह जो पहर हो, हाणे वञे पियो बकरी विकणणु पीड़ी ते। त हिते हिन खे शाम थी वई, अञा रस्ते ते ई हुजे त अॻियां हिकिड़ा 3 चोर लिकियो वेठा हुजनि। त उहे चवणु लॻा त हीउ हमरा वञे पियो, गधा खे बि कायो वञे पियो, बकरी खे बि कायो वञे पियो, मौक़ियो भलो आहे, हिन खां पाण फुरकंदासीं। त हिकिड़ो चोर चवणु लॻो त बकरी मुंहिंजी आहे, ॿियो चोर चवणु लॻो त गधा मुंहिंजो आहे, त टियों चोर चवणु लॻो त गधा अव्हां खईं, बकरी अव्हां खईं, आऊं छा खणां। त हुन ॿिनि चोरनि चोर खे चयो त तूं हिन हमरा जा कपिड़ा खणिजांइ। त उहो चोर चवणु लॻो त सही आहे, भला कपिड़ा बि फॿिया मूंखे, कपिड़ा बि खणंदसि हिन जा। हाणे हमरा वीचारो गधा ऐं बकरी खे कायो वञे पियो वीचारो हारी। त चोर हरामी ठग आयो, छा कयईं जो उन बकरी खे आहिस्ते आहिस्ते करे खोले ऐं उन जी घंटी खोले ऐं गधा जे पुठनि सां ॿधी छॾी। हाणे उन हारी त पोयां लहणो हयो कोन त मुंहिंजी बकरी आहे या खॼी वई ऐं छा उन नज़र आई कोन पोयां, ऐं उहा घंटी गधा जे पोयां उन ॿधी छॾी त उहा वॼंदी वॼंदी आई पिए। त उहो चोर उन बकरी खे काए वियो हलियो, बाक़ी रहिया 2 चोर पोयां ऐं हमरा वञे पियो, हमरा खे ख़बर ई न हुजे त बकरी हुनजी काइजी वई हुजे। त थोरी देरि अॻियां वियो त ॾिसे त पोयां बकरी न वारी हुजे न, हिन वारी घंटी जेका बकरी वारी असां गधा में ॿधी पई हुजे। त अची घोड़ा घोड़ा करणु लॻो, रणू करणु लॻो त इते हिकिड़ो हमरा आयो, हमरा उहो जेको चोर हुजे वरी। त उहो हमरा आयो, उहो चोर चवणु लॻो त छा थियो छा थियो। त उहो हमरा चवणु लॻो त यार चोर हो या कुझु हो, मुंहिंजी बकरी काए वियो हलियो, ऐं वञा पियो बकरी विकणणु ऐं बकरी मुंहिंजी काइजी वई आहे, रणू करणु लॻो। त इते उहो चोर चवणु लॻो त वारो कर वञ, हमरा हिकिड़ो हो बकरी कायो वियो पिए, मूं हुन वण वटि ॾिठो आहे हितां वियो पिए। त हिते उहो वीचारो हारी अबोझ हो, उहो चवणु लॻो उन चोर खे, हाणे हुनखे ख़बर न हुई त हीउ चोर आहे, पर उन हमरा खे चवणु लॻो त तूं मुंहिंजी गधा जी जांच कर, मुंहिंजी गधा जी पारती तोखे ॾियो थो वञा, ऐं वञा थो उन बकरी वारे चोर वटि। त उहो हारी वीचारो वियो उन बकरी जे पोयां ऐं उन चोर इहो मौक़ियो वठी ऐं उन गधा खे बि काए वियो। त उहो वीचारो ग़रीब हारी वियो वञी ॾिसे त उहा बकरी बि न हुजे, चोर बि न हुजे। वरी वापसी आयो गधा वटि त गधा बि न हुजे। त माॻे मथो पिटणु लॻो, रोअणु लॻो त मुंहिंजी गधा बि वई, बकरी बि वई, चोर काए हलिया, हाणे मूं वटि त कुझु कोन बचियो आहे, हाणे हेॾां आउं केॾां वेंदुसि पीड़ी ते, हाणे वञा थो वापसी ॻोठ ॾांहुं। त हाणे वीचारो हमरा अचे पियो वापसी ॻोठ ॾांहुं त हू आख़िरी चोर, टियों चोर हो, हुनखे हिन जा कपिड़ा खणणा हुजनि। उहो चोर हरामी हिकिड़े खूह वटि वञी बीह रहियो। त हीउ रस्तो वठियो आयो पियो रोईंदो रोईंदो। त जॾहिं पुॻो उन हमरा वटि, चोर वटि, त उहो चोर हिन खां पुछा करणु लॻो त छला पियो रोईं, तोखे छा थियो आहे। त उहो ग़रीब हारी वीचारो चवणु लॻो त यार मूंसां ज़ुल्म थी वियो, ऐं बकरी विकणणु वियुसि पिए त मुंहिंजी बकरी बि चोर काए विया, त पर मुंहिंजो गधा बि काए विया, तंहिंजे करे रोयां वियो। त हिते उहो हमरा चोर चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, रो न, अलाह बहितर कंदो, चोर जाम आहिनि, तोखे ख़बर आहे, पोइ बि तूं पंहिंजी चोरी कराए छॾी। त हिते उहो चोर हमरा चवणु लॻो त यार आउं वियोसि पीड़ी ते, मुंहिंजो घोड़ो मूं विको,
उतां मूंखे 200 रुपया मिलिया। हाणे आउं आयुसि हिन खूह ते, मूं हिन खूह ते पाणी पीतो ऐं उहा पैसनि जी गंढड़ी मूं हिन खूह ते रखी त अचानक मुंहिंजी उहा गंढड़ी हिन खूह में किरी पई आहे। ऐं इन जे लाइ परेशान आहियां। जे तूं इहो खूह मज़ा मूंखे इहा गंढड़ी कढी आणे ॾीं त तोखे हिन मां 50 रुपया ॾींदोसांव। उन टाइम ते इहा 50 रुपया वॾी ॻाल्हि हुई। पुराणे टाइम में 50 रुपया वॾी ॻाल्हि हुई। त हिते उहो ग़रीब हारी अॿोझ हो, उहो वीचारो सोचणु लॻो त मूंखे जे 50 रुपया मिले पई त इन 50 मां आउं गधा बि वठी वेंदसि, बकरी बि वठी वेंदसि ऐं कुझु अन्न बि वठी वेंदसि। त उहो हारी ग़रीब हमरा उन चोर खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो कमु आउं इहो करियां थो, पर मूंखे सची में तूं इहो इनाम ॾींदे या कोन ॾींदे। त हिते उहो चोर चवणु लॻो त तोखे बिल्कुलु आउं इनाम ॾींदुसि। त उहो ग़रीब हारी उन हमरा खे चवणु लॻो चोर खे त पोइ तूं अंदरि नथो वञी खूह मञा कढण थो अची। त उहो चवणु लॻो त मूंखे पाणी खां डपु थो थिए, तंहिंजे करे आउं वेठो आहियां, मन को माण्हू अची वञे त मूंखे कढी ॾे, हाणे तूं आयो त मूंखे कढी ॾे। त उहो ग़रीब हारी छा कयो, पंहिंजा कपिड़ा वपिड़ा लाहे ऐं उन चोर हमरा वटि रखी पाण ढरियो खूह में अची हेॾां होॾां ॻोल्हणु लॻो हुजे काशे त मिले। ऐं उहो चोर हरामी छा कयो, उन जा कपिड़ा बि खणी हलियो। हाणे उहो वीचारो खूह मंझि वेठो हुजे पाणी में त चवणु लॻो त वञ, गधा बि मुंहिंजी चोरी थी वई, बकरी मुंहिंजी चोरी थी, पर रहियल मुंहिंजा कपिड़ा उहो बि चोर चोरी करे विया। हाणे ॿाहिरां निकिरां कीअं उघाड़ूं। त हिते हिकिड़ो ॿियो हमरा आयो, अची हुन हमरा खे ग़रीब हारी खे चवणु लॻो त पाणी में छा पियो करीं। त हिते हुन वीचारे सॼी हक़ीक़त करे हिन ग़रीब हारी हुन हमरा खे ॿुधाई। त हुन हमरा वीचारे कुझु कपिड़ा खणी आयो, उनखे ॾिने त उहो कपिड़ा पाए सिधो आयो ॻोठ। त माण्हू उन ॻोठ जा 2-4 हुजनि। त हिते उहो हारी ग़रीब वीचारो रोइणु लॻो। त उहे हमरा पुछा करणु लॻा त तोखे छा थियो आहे, तूं रोईं पियो। त हिते हुन ग़रीब हारी सॼी हक़ीक़त करे हुन ॻोठ जे माण्हुनि खे ॿुधाई त मूंसां हीउ ज़ुल्म थी वियो आहे। त उहे वीचारा हमरा चवणु लॻा त तोसां वॾो ज़ुल्म थियो आहे, तूं रो न, परेशान न थी। हुननि वीचारनि कुझु चंदो कयो, कुझु हितां करे हुन हारी ग़रीब वीचारे खे ॾिनूं। ऐं हुन ग़रीब हारी वीचारे छा कयो, वरी बकरी वरिती, वरी गॾा वरिती, उन पैसनि में कुझु वरी कणिक जा दाणा अन्न इहो वग़ैरह वरितईं, पंहिंजी साल जो गुज़ारो पूरो कयईं। ऐं चवणु लॻो त वाक़ई चोर आहिनि, ॾाढी चोरी आहे, मुंहिंजी गॾा बि वई, मुंहिंजी बकरी बि वई, मुंहिंजा कपिड़ा बि लाहे विया। हाणे मूंखे सबक़ु मिली वियो आहे त हिन दुनिया में रहणो आहे त कुझु होशियारु थी रहणो आहे, न त माण्हू लुटे वेंदा, बर्बादु करे वेंदा। पोइ वीचारो पंहिंजी ज़ाल सां गॾु पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारणु लॻो ऐं उनखे गॾा बि मिली वई, वरी बकरी बि मिली वई, कुझु अन्न वग़ैरह बि थी वियो। 2 साल बि मुंहिंजो फ़सुलु सुठो लही हलियो त पंहिंजी ज़िंदगी सुकून सां सुठे नमूने सां गुज़ारणु लॻा। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।